मीरपुर साकरो में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में सहूलतन जी अड़हूं सबब बारा खुले मैदान में तालीम पढ़ाइण ते मजबूर बणियल आहिनि। वधीक तफ़सीलात पेश आहे जावेद पलीजो जी रिपोर्ट। असांजे स्कूल में फर्नीचर ना आहे। असांजी स्कूल ज़बून थी पई आहे। असांजी स्कूल में चौदीवारी ना आहे। असांखे वॉशरूम खपे, असांखे चौदीवारी खपे। असांजा वस वारनि खे इहो अर्ज़ु आहे त असांजा जल्द मां जल्द मसला हल कया वञनि। असांजो वस वारनि खां इहो मुतालबो आहे त हीउ स्कूल जेको आहे GPS कासिम कड़मू 404060 431 इन में कंहिं बि का बि सहूलियत मौजूदु कोन्हे का। 120 ॿार आहिनि। सिर्फ़ु आउं हिकु ई उस्तादु आहियां। हिननि ॿारनि खे आउं छा पढ़ायां? रियाज़ी पढ़ायां, समाजी बस पढ़ायां, इंग्लिश पढ़ायां या सिंधी पढ़ायां, छा करियां? असां वटि चौदीवारी कोन्हे का, ॿारनि जे लाइ को बि वॉशरूम कोन्हे को, ऐं छोकिरियूं मूं वटि 40 खां 45 मौजूदु आहिनि। ऐं इहे नियाणियूं इहे किथे वॉशरूम ते वञनि, कहिड़ी जॻह ते वञनि, सवाइ जंग खां ॿी शइ का कोन्हे का। असीं वस वारनि खां मुतालबो करियूं था त असांखे कमरा ॾिना वञनि, उन खां अलावा त असांखे ज़्यादा उस्ताद ॾिना वञनि, ऐं जेके बि सहूलियतूं आहिनि, जेके बि असांजा मसइला आहिनि, उहे जल्द खां जल्द हल कया वञनि।